अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। तालका बेरिया खां अलीज़मा कलोड़े जी। बेरिया रोड डेंगो शाख जे आबादगारनि जो एरिगेशन अमले ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो। इम्तियाज़ चांडियो, ज़ुल्फ़कार चांडियो, अब्दुल रज़ाक चांडियो ऐं ॿियनि चयो त एरिगेशन अमलो मुंड जे आबादगारनि सां मिली भगत करे हथ सां विझूं हणी वाटर टोड़ाए पाणी चोरी कराए रहियो आहे। हिन चयो त मुंड जा आबादगार रेलवे जा स्लीपर चोरी करे शाख खे रुकावटूं लॻाए पाणी चोरी करे रहिया आहिनि। हिननि चयो त शाख ते एरिगेशन जे क़ानून जी का बि शइ नज़र नथी अचे। पुछड़ीअ में पाणी न पहुचण सबबि असांजी कणिक जो फ़सुलु मुतासिर थी रहियो आहे। हिननि ॿुधायो त पाणी न हुजण करे लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिननि एरिगेशन अमले समेत वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त पाणी चोरी एरिगेशन अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे पुछड़ीअ जे आबादगारनि ताईं पाणी फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज सख़्तु कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।